अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। इलाका स्टूडेंट सब हिते एहतजाज में बीठा आहिनि, रोदनि था ऐं महिरबानी करे हुनखे बाज़ियाब कयो वञे। नाज़रीन, मेहर जी बाशऊर फैमिली सां ताल्लुक़ रखंदड़ साहिल कांगरो जी अगवा ख़िलाफ़ मीठाराम कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मूजिब साहिल कांगरो जी अगवा ख़िलाफ़ मीठाराम कैंपस खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं रैली कढी एहतजाज कयो वियो। उन मौके ते साहिल कांगरो जे भाउ रोशन कांगरो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो भाउ 72 कलाकनि खां गाइबु आहे। असीं मुकमल तरह बेख़बर आहियूं त हींअर कहिड़ी हालत में हूंदो। पुलिस मुजरिमनि जे इतराफ़ खां बाद बि मुंहिंजे भाउ ताईं पहुची नाहे सघी। हुननि सियासी तौर समाजी अॻवाननि खे अर्ज़ु कयो आहे त साहिल कांगरो जी बाज़ाबी लाइ आवाज़ उथारीनि ऐं आला अख़्तरनि खां मुतालबो कयो आहे त उन मसइले जो जल्द खां जल्द नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।